ज़िंदगी में हिकिड़ो कम याद रखजांइ, भले अणपढ़ियल या पढ़ियल लिखियल बेहया वारा वीडियो कॾहिं भी शेयर न कंदो कर। इहा भी तुंहिंजो जाद हूंदो आहे माशरे खे बचाइण जे लाइ। गैरत वारो भी सॾाए थो, इज़त वारो भी सॾाए थो, भले तूं अणपढ़ियल ई आहे या पढ़ियल लिखियल आहे, पर बेहयाई वारा जेके वीडियो न कॾहिं भी शेयर न कंदा कयो, छो त इहे माशरे खे कुझु बचा ॾींदा आहिनि। तुझे ज़रिए ते अगर वो वीडियो शेयर थी वञे, मिसाल अगलो शेयर करे, इहो गुनाह तोखे ही मिलंदो। सुठी सुठी ॻाल्हियूं तोखे सम्झ में अचनि न, तूं उहे शेयर कर। इन में तूं हिकिड़ो पंहिंजी इज़त खे रुतबो ॾियाराईंदे मुंहिंजा सोना। बेहया वारा वीडियो इहे कॾहिं भी शेयर न कंदा कयो। इहा असांजे गैरत खे शान नथी जुगाए। भले तूं अणपढ़ियल आहे, पढ़ियल कुझु भी न आहे, पर तुझी इज़त इन में भी घणी थींदी। यकीन कयो न, खुदा जो कसम सुठी सुठी ॻाल्हियूं शेयर कंदा कयो, इस्लाम दीन जी ॻाल्हियूं शेयर कंदा कयो। जेका ॻाल्हि तोखे सम्झ में आई उहा ॻाल्हि शेयर कंदो कर। बाक़ी हिकिड़ी बेहयाई जो वीडियो ॾिसे, हराम पाई जो वीडियो ॾिसे, उहो शेयर करे रहंदो। इन माशरे खे असां ठाहिण जे बदऊं हथ सां ख़राब था कयूं मुंहिंजा सोना। सोचे सम्झी कदम खणो। तव्हां पंहिंजी इज़त नफ़्स जो ख़्यालु कयो, पंहिंजी इज़त जो ख़्यालु कयो मुंहिंजा सोना।